नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं लंडन में खबर ॾींदा हलूं त मौज़े कोरोना वायरस पूरी दुनिया के महदूद करे छॾियो। हींअर ताईं हिन जी मुकम्मल ख़ात्मे जे लाइ का बि वैक्सीन इजाद न थी सघी, जंहिं सबबि सॼी दुनिया में हिन मां मुतासिर थींदड़ माण्हुनि जे अंग में लाॻीतो वाध खां पोइ 47 लख खां मथे थी विया आहिनि। भारत में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 5000 केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त 120 ॼणा फोत थी विया आहिनि। भारत में कोरोना वायरस सबबि मुतासिर मरीज़नि जो अंग 90,227 थी चुको आहे, जॾहिं त फोतनि जो टोटल अंग 2872 ताईं पहुची वियो। भारत में कोरोना जे वधीक केसनि जे अंग चीन खे बि पोइते करे छॾियो। अहिड़ी तरह हू मुतासिर मुल्कनि जी लिस्ट में 11 नंबर ते अची वियो। अमेरिका लाॻीतो कोरोना वायरस सबबि मुतासिर मुल्कनि जी लिस्ट में पहिरियों नंबर ते अची वियो, जिते 9 अखरनि मूजिबि फोतियुनि जो अंग 90,113 थी वियो, जॾहिं त 15,07,773 ॼणा हींअर ताईं मुतासिर थी चुका आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।